ॾिसूं था ज़ुल्फ़कार अली टांवरी जी ही रिपोर्ट। काजीगंज शहर के विचा क़ौमी शाहरा हुजण जे करे शहरनि खे रोड क्रॉस करण लाइ वॾी मुश्किल खे मुंहुं ॾियणो थो पए। रहवासियुनि सां रोड हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। इन लाइ रहवासी सख़्तु परेशान आहिनि। अचो त हिननि खां पुछूं त ज़रूरी थियणु खपे। गर्ल्स स्कूल आहे, असांजा ॿार हिते पढ़नि था। हीअ रोड जा इलाही सारा हादसा थिया आहिनि ऐं हिन पुल खे अध में छॾे विया आहिनि हलिया। ऐं महिरबानी करे हीअ जेतिरो बि जल्द में जल्द पुल ठहे त बहितर आहे। असांजी वॾी सहूलियत थींदी। असांजा ॿार जेको क्रॉस कंदा पोड़ा पका रोड जो हादसा इलाही जॻह थिया आहिनि। असां हिन चैनल जे ज़रिए अपील था कयूं गवर्नमेंट खे त महिरबानी करे हीअ पुल जल्दी ठाराहे। फरियाल खे वधि में वधि अपील था कयूं त महिरबानी करे हीअ जेको रहियल कमु आहे पुल जो सो करायूं, जल्द मुकमल करायो वञे। छो जो रोज़ नंढड़ा ॿार रोड ट्रिपनि था, हादसा था थियनि। इहा महिरबानी करे वधि में वधि असांजो इहो मसइलो हल कंदा शहर वारा। जे बारे में इहो वधि में चवंदासीं त असांजे काज़ीअ शहर में जेतिरी प्रॉब्लम आहे, जेतिरी रश लॻी पई आहे, असांजी मुतालिबु इहो आहे त माना सुठनि माण्हू गवर्नमेंट खे अपील इहा आहे त जल्द में जल्द हिन पुल जो माना कमु पास करायो वञे। छो त स्कूल जी प्रॉब्लम ॿार बचो हितां अचे थो, हुनखे माना रंड से तकड़ आहे। जेतिरो असांखे महिरबानी थी सघे असांजो कमु माना मंज़ूरु थिए। ऐं असांजी साईं कामिल शाह बि इहा अपील आहे त माना जेतिरो थी सघे त असांखे हिन पुल जे बारे में असांखे माना जल्दी ॾे। तकलीफ़ तमामु ॾाढी आहे पुल जी ऐं असांखे ॿार बचो टुपण में तमामु घणी तकलीफ़ आहे। प्रॉब्लम कॾहिं कॾहिं ॿार बचा गाॾी हेठां अची था वञनि, ट्राले हेठां नुक़सान थी थो वञे। सभ खां त पहिरियां मां पाकिस्तान सुनी तरफ़ खां धरती टीवी उनजी पूरी टीम ऐं बिलख़ुसूस काज़ी में निमाइंदे जो असांखे हिन शहर जे तमामु वॾे मसइले ते असांखे मदऊ कयो। काज़ीअ शहर जा हू मसइला त घणा पर नेशनल हाईवे जेको आहे हिते काज़ीअ जे शहर जे आवाम जे लाइ मौत आहे। हिते रोज़ाना 15-10 माण्हू कम से कम 5 त मरनि था, 10 एक्सीडेंट थियो, बग़ैर ज़ख़्मी थियो वञनि, कंहिंजी टंग भॼी वञे, कंहिंजी ॿाह भॼी वञे। असांखे ॿाहिरां बाईपास न आहे। बाईपास जॾहिं करे हूंदी त हीअ गाॾियूं ॿाहिरि वेंदियूं हलियूं। ऐं हिन खां अलावा हीअ जेके असांजे मथां पुल ठाही वई आहे, इहा पुल त 2 साल जे रोड जो शिकार लॻी वई। हिन में करप्शन कई वई, हिन में इंजीनियर, हिन में ज़िले जो कमिश्नर, हिन में मोटरवे, हिन में नेशनल हाईवे अथॉरिटी वारा, हितां जा वॾेरा, हितां जा चूंडियल नुमाइंदा, हिन में टोटल करप्शन मुलविस आहिनि। हिन जा करोड़े रुपया खाधा विया आहिनि। हिन जो रोड जो शिकार लॻी विया आहे। या हिते पुल रही पई आहे। अवाम रोज़ाना पोढ़ा ॿार मर्द औरतूं काॾे वञनि, काथों वञनि। असांखे बराए महिरबानी असां सदर पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त ख़ुदा ही तुंहिंजो शहर आहे, हिन शहर ते ध्यानु ॾे। असांखे जल्द जे जल्द ई असांखे पुल ठाहे ॾिनी वञे ऐं असांखे शहर खां वॾो बाईपास ॾिनी वञे। जे टालर, ही टैंकर, ही जेके ॿाहिरां वञनि, जे शहरनि जी ज़िंदगी बची सघे। पुल असांखे ठही मिले, माज़ूर माण्हू रोड टपी नथा सघूं। इन लाइ करे छॾियो आहे हीअ पुल तामीर कान थी थिए। माण्हू टुपनि था, रोज़ एक्सीडेंट थियनि था, माण्हू मरे थो, ॼण कुतो मरी वियो, कंहिंखे अहसासु कोन्हे को। असां काज़ीअ शहरी तमामु ॻचे में आहियूं, आज़ार में आहियूं। हुकूमत सां मुतालबो इहो कंदासीं त असांखे पुल तामीर कराए ॾियनि। हिकु त ठाहींदा बाईपास ठाहींदा, बाईपास नथा ठाहीनि त हीअ कम से कम पुल त तयारु थिए जो माण्हू टुपण अचण वञण में त सवला थियूं। पुरज़ोर अपील आहे त हीअ पुल हिकिड़ो त ग़लति जाइ ते ठही आहे। इन खां बहितर आहे त काज़ीअ खे बाईपास ॾिनो वञे। हिते रोज़ बरोज़ हादसा मामूल बणियल आहिनि। ॿाहिराड़िया माण्हू वीचारा अचनि था, मरीज़ अचनि था, ॾाढो परेशान थियनि था। महिरबानी करे काज़ीअ खे बाईपास ॾिनो वञे। पुल त हिते सरासरी हिते ग़लति जॻह ते ठहियलु आहे। हितां ॿारनि जो स्कूल आहे, जो इंक्रोचमेंट घणी आहे। हिते जेको आहे ग़लति जाइ ते ठही आहे ऐं इन जाइ ते जेकॾहिं काज़ीअ खे बाईपास ॾिनो वञे त उहो बहितर थींदो। हिन पुल मां हिते नुक़सानु आहे, फ़ाइदो त को बि कोन्हे। चाहे त हीअ हिते काज़ीअ में हिकिड़ो इन क़ौमी शाहरा जो मेन शहर आहे, जितां तक़रीबन सॼी सवारी जेतिरी ट्रैफ़िक आहे हितां उनजो गुज़र थिए थो। हैवी ट्रैफ़िक हितां गुज़र करे थी। उनखां पोइ पब्लिक ट्रांसपोर्ट वग़ैरह सॼी हितां ई गुज़र करे आहे। उनखां अलावा जेका लोकल ट्रांसपोर्ट जे गुज़र ॻाल्हि लाइ बि हिते जेको आहे हिते स्कूल आहिनि, बैंक आहे, हर इदारा आहिनि। उन लाइ हिते ओवरहेड ब्रिज हुजणु खपनि। जेको ओवरहेड ब्रिज हिननि हिते ठारायो आहे, इहो हिते बिल्कुलु ग़लति जाइ ते आहे। छो त अॻिते हेॾा साम्हूं चौक आहे, उन चौक ते इहो ठहे आहे, सभिनी जे फ़ाइदे में हुजे आहे, माण्हुनि खे अचण वञण में सहूलियत थिए आहे। हाणे हीअ जेको हिते पुल ठहियो आहे, हिन एनक्रोचमेंट जे करे इहो पुल फज़ूल थी वियो आहे। हिते एनक्रोचमेंट हिते गर्ल्स स्कूल आहे, ख़ासि करे इन करे ठाहियो अथव। गर्ल्स स्कूल छोकिरियूं नंढा ॿार हितां क्रॉस करे वञनि, पर हिननि खे एनक्रोचमेंट जे करे ऐं बाज़ार जे रश जे करे हितां ॿार अची बि नथा सघनि, न को हितां वञी सघंदा। तो हाणे महिरबानी करे हुकूमत खां असांजो पुरज़ोर मुतालबो इहो आहे, रिक्वेस्ट आहे असांजी त कम से कम हिन शहर जे जापे लाइ हिकिड़ो बाईपास ॾिनो वञे ऐं ॿियो 2-3 जायुनि ते कम से कम ओवरहेड ब्रिज ॾिना वञनि, जीअं जेको आहे माण्हुनि खे सहूलियत थिए। हिकिड़ो इंतिहाई सख़्तु तकलीफ़ ॾे मामिलो आहे। केतिरा ई हादसा, केतिरा ई क़ीमती जानियूं, केतिरा ई मासूम ॿार वीचारा हिते
रोड जे नज़र थियनि था ऐं शहीद थी था वञनि, फौत थी था वञनि। रोज़ हादसा बराए नवाज़िश इन पुल खे, जीअं त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट इंतिहाई बहितरीनु कमु कया आहिनि असां लाइ। हीउ कमु बि इन्हनि रिथियो आहे, इहो जल्द खां जल्द पूरो कनि ऐं असां आवाम खे रिलीफ मिले, फ़ाइदो मिले ऐं वधीक जेकॾहिं हिन रोड खे अञा ॿाहिरां बाईपास बि कयो वञे त वधीक बहितरु थींदो, अञा रश बि घटिजी वेंदी ऐं इन पुल खे बराए नवाज़िश इन पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जे अंदरि ई मुकमल जल्द खां जल्द कयो वञे त जीअं त माण्हुनि खे फ़ाइदो मिले, रिलीफ मिले ऐं इन हुकूमत जा वोटर थियूं ऐं इन हुकूमत जे लाइ रवासी रोड क्रॉस करण लाइ केतिरे अज़ाब मां गुज़री रहिया आहिनि। रोड क्रॉस करण शहरनि सां हादसा रोज़ जो मामूल बणियल आहे। नंढड़ा ॿार, औरतूं ऐं माज़ूर लाइ रोड क्रॉस करणु केॾो मुश्किल आहे, जंहिं ते रवासिन हुकूमत खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द हिन पुल जो कमु मुकमल करायो वञे, जेको 2 सालनि खां रोलड़ जो शिकार आहे। कैमरामैन हाकम अली सां गॾु ज़ुल्फ़कार।